अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजा दोस्तो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु आऊं तव्हांखे हिकु प्यारी ॻाल्हि ॿुधायां थो। हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े माण्हू खां पुछो त तूं कीअं आहीं? उन शख़्स अर्ज़ु कयो त आऊं उन्हनि माण्हुनि मां आहियां जेके फितने सां मुहबत कनि था, जेके हक़ खे नापसंद कनि था, जेके जंहिं शइ खे ॾिठो ई न हुजनि उन जी शाहिदी ॾियनि था। इहो ॿुधी हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो उनखे जेल में विझण जो हुकुम ॾिनो। उन मौक़े ते हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह रज़ी अल्लाह ताला अन्हो मौजूदु हुआ। शेर ख़ुदा इहो ॿुधी अमीर उमर खे फरमायो, ए अमीर उमर, उन शख़्स खे जेल मां कढो जो उन सच चयो आहे। अमीर उमर फरमायो, इहो वरी कीअं साईं? हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह फरमायो, इहो शख़्स माल ऐं औलाद सां मुहबत रखे थो ऐं अल्लाह ताला जो फरमान आहे त माल ऐं औलाद अव्हां लाइ फितनो आहिनि ऐं हू मौत खे नापसंद करे थो जेको हक़ आहे। हू शाहिदी थो ॾे त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जा रसूल आहिनि, हालांकि हिन पाण करीमनि खे ॾिठो ई न आहे। इहो ॿुधी अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो उन शख़्स खे छॾे ॾिनो। मुंहिंजा साईं, इन वञा असांजे मुर्शिद हज़रत शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह रज़ी अल्लाह ताला अन्हो जे इल्म फज़ल ऐं कमाल जो असांखे पतो पवे थो। सुभान अल्लाह। पोइ हज़रत शेर ख़ुदा जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां त हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हो जी ख़िदमत मुबारक में हिकु मज़रूब याने धकियल शख़्स या जंहिंखे ज़ख़्मी चऊं उन खे आंदो वियो, याने कि कंहिं जंग में ज़ख़्मी थी पियो, ॿी धुर जो, पोइ उन खे आंदो वियो त हू ॻाल्हाए न पियो। उन ज़ाहिर कयो त उहो गूंगो आहे। हाणे शेर ख़ुदा वटि आंदो त साईं हाणे हिन जो फ़ैसिलो कीअं कयूं? पाण फरमायूं त सुई खणी उन जी ज़बान में हणो, पोइ जेकॾहिं उन मां ॻाढ़ो रतु निकिरे त हीउ कूड़ थो हणे, गूंगो न आहे। जेकॾहिं रतु कारो निकिरे त पोइ बराबरि गूंगो आहे। सुभान अल्लाह। ही मुंहिंजे शेर ख़ुदा मुर्तज़ा अली शाह असांजे मुर्शिद जे इल्म जो कमाल आहे। सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम, व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।